कंबर में IBA पास 40 PST ऐं JST रहिजी वियल उस्तादनि तरफ़ां प्रिंसिपल वाॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाजी मुज़ाहिरो अब्दुल गफ़ार मुंगेरी, गुलशन बिरोई, रोशन शाबरानी, दानिश कलोड़ो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में मेरिट जो सरियाम क़तल कयो पियो वञे, जंहिं लाइ असां मजबूर थी रोडनि ते निकिरी आया आहियूं। तालीम जो क़तल ईंदड़ नसलनि जो क़तल आहे, जंहिं ख़िलाफ़ असां मुसलसल सरापा एहतिजाज बणियल आहियूं। असां मथां थींदड़ ज़ुल्म हुकूमत सिंध ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि जी नाइंसाफ़ी जो नतीजो आहे। असां सां इंसाफ़ न कयो वियो त ईंदड़ इलेक्शन में रस्ता रोक कंदासीं, रुकावट बणजण ते मजबूर थींदासीं। मथे अॻवान हुकूमत खां मुतालबो कयो त इलेक्शन जी दौरान विञायल टाइम पीरियड 20 सालनि खां रहियल SAN फौरी तौर वापसि कई वञे। पॉलिसी में नरमी आणे तहलकी सतह खां ज़िले सतह ऐं डिवीज़न सतह ते आंदो वञे। दुश्मन हर दस्तूर नामंजूर, 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 दुश्मन हर दस्तूर नामंजूर, नामंजूर, मेरे जो कत्लिया बन गयो, इंदर नस्लन जो कत्लिया बन गयो, तालीम जो कत्लिया। जीअं त असां मुसलसल चइनि महीननि खां सिरापा एहतिजाज आहियूं। जेकॾहिं असां सां इंसाफ़ न कयो वियो त असां इज्तिमाही ख़ुदकुशियूं कंदासीं, इज्तिमाही फायूं ॾींदासीं। असां छा था करे सघूं? असांजे वस में छा आहे? असां दाऊं कूकूं करे सघूं था। जेकर हिननि जा ज़ुल्म इहे बरक़रार रहिया त असां इहे ई करे सघूं था। जे न त पोइ असां छा कयूं? भला ज़ुल्म करणु बंदि कयो वञे, जे न त असांखे फाई ॾेई मारे छॾियो बसि। साॻियूं ॻाल्हियूं त असां 2021 खां टेस्ट पास करे सभु उम्मीदवार 3 सालनि खां वठी हिनमहिल ताईं असांजी कैंप बि लॻियल आहे कराची, पर हिनमहिल ताईं असांजी गवर्नमेंट को बि नोटिस न कढियो आहे, न वरी असांजे बारे में कुझु सोचे थी, को बि असांखे रिलीफ नथो ॾेई वञे। असां हुकूमत खे वरी बि गुज़ारिश कयूं था, वरी बि असां अर्ज़ु था कयूं त असांजे बारे में कुझु सोचो वञे। जेकॾहिं न त असांजे जेके बि सॼी सिंध जा पूरा उम्मीदवार असांजे वेटिंग वारा आहिनि, इहे सभु असां गॾिजी कराची वञूं, उते ख़ुदकशी कंदासीं कैंप ते वञी। असांजो मुख्य पियो आहे त असांजो 3 महीननि खां कंटिन्यू एहतिजाज जारी आहे। हींअर बि कराची में असांजी कैंप लॻल आहे ऐं हुकुमरान कंहिं बि क़िस्म जो असांजे मसइले ते, असांजे प्रॉब्लम ते ध्यानु न ॾेई रहिया आहिनि। जेकॾहिं हुननि जो इहो ई रवैयो रहियो त असीं जेको आहे सो वरी कराची में हिकु चकर ॿीहर रेड ज़ोन में दाख़िल थियण जी कोशिशि कंदासीं ऐं इनशा असां हिननि खे कोन छॾींदासीं। पंहिंजो हक़ वठी पोइ असीं जेको आहे सो ख़ामोश थी वेही रहंदासीं, न त असां ओसी ताईं पंहिंजो एहतिजाज जारी रखंदासीं, ओसी ताईं पंहिंजी जिदोजहद जारी रखंदासीं जेसीं ताईं ही हुकूमत, पीपुल्स पार्टी हुकूमत असां लाइ इंसाफ़ कोन कंदी। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां इहो ई चवंदासीं त टाइम पीरियड वधाए करे रहिजी वियल जेके बि उम्मीदवार PSC JST सभिनी खे भर्ती कयो वञे। हीउ जेको ज़ुल्म आहे मौजूदा हुकूमत जेका असां सां करे रही आहे, इन जो ज़िम्मेवार वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह साहिबु आहे ऐं असांजे तक जा नुमाइंदा आहिनि, जिन 20 सालनि में पूरी सिंध में किथे बि एसरी न आहे ॾिनी। छाकाणि त हुजणु ईअं घुरिजे हर चौथे 5 साल में एसरी थियणु घुरिजे, पर हिननि कॾहिं बि असांखे एसरी न आहे ॾिनी। हीअ तालीम जा दुश्मन आहिनि, हीअ असांजे ईंदड़ नसलुनि जा दुश्मन आहिनि। जेकॾहिं हिन जी इहे दुश्मनी बरक़रार रही त असां ईंदड़ इलेक्शन में हिननि जो रुकावट बणिजी करे हिननि जा रस्ता रोक कंदासीं। पोइ भली असांखे असांजे मथां FIR थियनि या असांखे फाई ते चढ़िया वञनि। जीअं त असांजी हुकूमत धाड़ेलनि सां ॻाल्हियूं करे सघे थी, जेके हथियार खणी नंढनि बच्चनि खे, वॾनि माण्हुनि खे मारनि था, ज़ुल्म कनि था ऐं जबर कनि था, रस्ते तां माण्हू लाहे पोरियत जेका लाहे वञी क़तल कनि था, उन्हनि सां ॻाल्हियूं थी सघनि थियूं। उन्हनि खे हुकूमत सहूलियत ॾेई सघे थी, पर असां लिखिया पढ़िया जेके मेरिट वारा माण्हू आहियूं उन्हनि सां ॻाल्हियूं नथियूं थी सघनि। हीअ हुकूमत या त धाड़ेल प्रोमोट करणु चाहे थी या त जेका असां सां ॻाल्हियूं करणु चाहे।